20 मार्च अॼोको ॾींहुं सिंध जे तारीख़ जो कारो ॾींहुं आहे। हिकिड़ो वॾो ग़मनाक ऐं दुखदायक ॾींहुं आहे, छाकाणि त अॼोके ॾींहं ते सिंध जे हिकिड़े सचे सूर्य, हिकु सर्वेच, धरती सां मुहबत कंदड़, माण्हुनि सां मुहबत कंदड़ हिकु अज़ीम शख़्सियत खे हैदराबाद जेल में बेगुनाह फांसी ते चाढ़ियो वियो। हुनजो ॻुॾो सिर्फ़ु इहो हो त हुनखे सिंध धरतीअ ते धारियुनि जी का नामंज़ूर हुई। धारियुनि जो कुदरती वसीलनि, ज़रई वसीलनि, मुआशी वसीलनि ऐं वापारी वसीलनि ते जेको कब्ज़ो हो, या जेको देसी माण्हू, जेको हिन धरती जो माण्हू, जेको बुख ऐं इफ़लास में मुब्तला हो, उहा शइ सूर्य बादशाह खे कतई पसंदि न आई। हुन हर मुमकिन कोशिशि कई त सिंध खे आज़ादी मिले, सिंध हिकिड़ो सेपरेट वतन हुजे, हिकिड़ो पंहिंजे ख़ुदि मुख़्तियारी सां धरती जे नक्शे ते हुजे। पर ज़ाहिर आहे त इलाही वॾी मज़ाहिमत हुई ऐं हुन पंहिंजे तौरु कोशिशि कई त पंहिंजे ज़मीर जो बोझ हुन लाथो। हुन पंहिंजी हिकिड़ी मुनज़िम गोरिला तहरीक सिंध में शुरू कई, जंहिंजो स्लोगन हुयो वतन या कफ़न। हुनखे ॿी का बि लालच कान हुई, सिर्फ़ु हुनखे धारियुनि जी हिते आबादकारी नामंज़ूर हुई। हुनखे वॾा वॾा टाइटल, वॾा वॾा लक़ब सर जा, ख़ान बहादुरनि जा ऐं उन ज़माने में जेके बि रवाज हुया उहे ऑफर्स मिलियूं। हुनखे जागीरुनि जा परवाना, कुर्सी नशीनियूं ऐं ॿियूं जेके उन ज़माने जूं सिविल मराहत हुयूं, उहे सभु हुनखे आचूं। पर हुन चयो त मूंखे पंहिंजे प्यारनि जो, पंहिंजे अक़ीदतमंदनि जो ॾिनल लक़ब पागारो मुंहिंजे लाइ काफ़ी आहे ऐं मुंहिंजे लाइ काई कुर्सी, ॿियो को बि जेको आहे तख़्त मुंहिंजे लाइ क़ाबिल क़बूल न आहे। मूंखे पंहिंजे दरगाह जी जेका मसनद आहे, सजादा नशीनी आहे, उहा मुंहिंजे लाइ वॾो एज़ाज़ आहे। ऐं हुन बाक़ाइदगी सां हिकिड़ी वॾी मुनज़िम तहरीक हलाई ऐं सिंध जी तारीख़ हिन ॻाल्हि जी शाहिद आहे त 1943 में सभ खां पहिरियां सिंध में मार्शल लॉ लॻी ऐं पहिरियों दफ़ो सिंध ते छाता बरदार फ़ौज जहाज़नि मां लाहे सांगड़ ऐं उनजे गणंग बंगले, उनजे आसपास बमबारी कई वई ऐं पीर साहब पागारे जा, सूर्य बादशाह जा जेके अक़ीदतमंद हुया, उन्हनि खे हज़ारनि जे तइदाद में जेल में विधो वियो। सवनि जे तइदाद में माण्हू मुआ। पर हिकिड़ी लंबी कहाणी आहे मज़ाहिमती जंग जी। पीर साहब जेल में हुजण जे बावजूदि पंहिंजे तहरीक खे जारी रखियो ऐं उन उते बि सुभाष चंद्र बोस ऐं ॿिया जेके उन ज़माने जा जेके आज़ादी जा परवाना हुआ, उन्हनि सां उनजी दोस्ती हुई ऐं उन तहरीक खे वधीक वेझड़ाई सां सम्झो पियो ऐं उहो न झुकियो न विकियो ऐं हुन तारीख़ में पंहिंजो नालो अमर करे छॾियो। ऐं इन जे करे सिंध जा माण्हू निहायत अक़ीदत ऐं मुहबत सां उनखे अॼु बि सूर्य बादशाह सॾनि था। उहो सूर्य हो, जंग अज़ीम जो ज़मानो हो, अंग्रेज़नि खे हूअं बि इलाही वॾी कमज़ोरी ऐं वॾी शिकस्त अची रही ऐं पीर साहब सिबग़तुल्लाह शाह सूर्य बादशाह पागारो, उन जूं तक़रीरूं सिंधी में कयल तक़रीरूं वॉइस ऑफ जर्मनी तां नशर थींदियूं हुयूं। इहो उनजो सियासी शऊर हो, इहो उनजी सियासी बेदारी हुई, इहो उनजो वियन हुयो त इंटरनेशनल लेवल ते हुनजे वियन खे, हुनजी सोच खे मञता हुई। बहरहाल इहे सिंध जा सपूत सिंधी माण्हुनि जे सीननि में सदनि ताईं समायल रहंदा। असांजे दिलि में उन्हनि लाइ एतिराम ऐं इज़त रहंदी ऐं इहे असांजा आदर्शी ऐं आइडियल किरदार हुआ, जिन जी वाट ते हली असां घणो कुझु पंहिंजे वतन जे लाइ हासिलु करे सघूं था।